राजस्थान में कुछ ॾींहं अॻु पाकिस्तान जे सूबे ख़ैबर पख्तूनख्वा जे ज़िले दीर में अची उतां जे रहवासी नसरुल्लाह सां शादी कंदड़ औरत अंजू सोशल मीडिया जो अहम मौज़ू बणियल आहे। अंजू ते तोहफ़नि जी बरसात बि जारी आहे। खेसि महांगो रिहायशी प्लाट बि ॾिनो वियो, जॾहिं त हिकु वीडियो बि साम्हूं आई आहे जंहिंमें खेसि शादीअ जे लिबास में ॾिसी सघिजे थो। शादी जो जोड़ो पहिरियल अंजू जो इस्लामी नालो फातिमा रखियो वियो आहे ऐं हाणे हू पाकिस्तानी नौजवान सां शादी करे चुकी आहे। ॿिए पासे भारतीय मीडिया सां ॻाल्हाईंदे अंजू इस्लाम क़बूल करे निकाह करण वारी ॻाल्हि जी तरदीद कई हुई, पर ॿिए ॾींहुं ई संदसि निकाह जूं ख़बरूं आम थी वयूं हुयूं। वायरल वीडियो में इहो ॾिसी सघिजे थो त अंजू नसरुल्लाह सां वेठी आहे ऐं खेसि शादी वारो लिबास पहिरियल आहे। अहिड़ो लिबास शादी जे मौक़े ते ई पहिरियो वेंदो आहे। अंजू जे बयाननि वारियूं वीडियोज़ बि तकरारी आहिनि, जेके नवां सवाल पैदा करे रहियूं आहिनि। ताज़ो खेसि महांगो प्लाट ऐं 50,000 रुपया तोहफ़े में ॾिना विया। ज़रियनि जो चवणु हो त ॿिन्ही ज़ाल मुड़स खे उमिरि जो पैकेज बि ॾिनो वियो आहे। तोहफ़ा ॾियण जी इहा तक़रीब जुमे ते थी हुई। माण्हू इहा दावा करे रहिया आहिनि त अंजू खे रोज़ जा ख़र्च बि ॾिना पिया वञनि। पाकिस्तान पहुतल शादीशुदा भारतीय नारी अंजू पंहिंजे मुड़स खे चयो हो त वापसि वेंदी। गुज़िरियल ॾींहुं हिकु वीडियो में ॿई ज़ाल मुड़स फ़ोन ते झेड़ो कंदे बि ॿुधा विया। यादि रहे त अंजू इन खां अॻु अरविंद सां ईसाईयत क़बूल करे शादी कई हुई ऐं हाणे उन खे छॾे पाकिस्तान पहुती आहे।